अस्सलामुअलैकुम नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे के हवाले से 220 किस्त का वठी 250 किस्त ताईं मां आवां के सजी कहानी डिटेल से बुधाइण वारो आया। जेकॾहिं अवां मुझे चैनल ते बिल्कुल ही नवा आयो तो काइंडली असांजी HD TV के सब्सक्राइब ज़रूर कंदा। ज़हर ज़िंदगी ड्रामे के अंदाज से एक नओ ड्रामो ज़हर थी वही ज़िंदगी भी हली रहियो आहे, जो हर जुमे की शाम 7 बजे हलंदो आहे सिर्फ़ असांजी HD TV यूट्यूब चैनल ते। दोस्तों मां आवां खे ॿुधाईंदो हलां त ज़हर ज़िंदगी ड्रामे जी ड्रामे में भी अवां जा मनपसंद ऐं फेमस अदाकार आहिनि ऐं उन सां गॾोगॾु जेकॾहिं अवां चाहियो पिया त असां पंहिंजे मनपसंद फेमस अदाकारनि सां गॾु कमु कयूं, असांखे भी मौक़ो मिले त पोइ हाज़िर आहियूं ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अंदाज़ सां। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में अवां जे लाइ दरवाज़ा खुलियल आहिनि। 0302390181 व्हाट्सअप नंबर ते पंहिंजो नालो, शहर जो नालो ऐं गॾु फोटो ऐं हिकु वॉइस भी ॾींदा त असीं हिन ड्रामे में कमु करणु चाहियूं पिया। इंशाल्लाह ईद खां पोइ तमामु जल्द अवां खे हिन ड्रामे में शामिल कयो वेंदो। इंशाल्लाह जेकॾहिं अवां हक़दार हूंदा, टैलेंट हूंदा त ज़हर ज़िंदगी ड्रामे जे हवाले सां अवां खे ॿुधाईंदो हलां त ज़हर ज़िंदगी ड्रामे में 220 किस्तुनि खां वठी 250 किस्तुनि ताईं मीरा जो मुजरिम कमाल खान, जंहिंखे असां कमीनो कमाल खान भी प्यार में चवंदा आहियूं, उहो बिल्कुल ही ज़ाहिर कोन थींदो। जॾहिं त कमीने कमाल खान पंहिंजी शैतानिन चालुनि में ओठे जहिड़े वीचारे मज़लूम खे फासाए छॾियो। ओठो उहो एॾो त मज़लूम नाहे, आहे त ओठो भी कमीननि जो सरदार ई, पर कमाल खान कमीनो जेको आहे त सभिनी खां वधीक आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे जे मुक़ाबिल एक नओ ड्रामो ज़हर थी वई ज़िंदगी, जंहिंमें आज़म मेगल, अब्बास गुल, रिमशा शहज़ादी, लाइबा बलोच, एस भट्टी, इस्माइल चांडो, अकबर उतरादी, महबूब शेख, महबूब कुरैशी, आशिक नवाज़ ऐं ॿिया केतिरा ई अदाकार हिन ड्रामे में शामिल आहिनि। दोस्तों हिन ड्रामे खे ॾिसण न विसारींदा। असांजी HD TV यूट्यूब चैनल ते सिर्फ़ हलंदो आहे, यादि हुजे 7 बजे शाम जुमे जे ॾींहुं। ज़हर ज़िंदगी ड्रामे में 220 किस्तुनि खां वठी 250 किस्तु ताईं अॼु मां अवां खे कंप्लीट कहानी हिन 3 मिंटनि में ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों त पोइ कन खोले छॾो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 250 किस्त ताईं मीरा इन्ही किरदार में अवां खे नज़र ईंदी। मीरा चरी ही हूंदी, बल्कि मीरा पहिरें जहिड़ो किरदार न कंदी, छो त मीरा हिन वक़्तु पेट भरे सां आहे। मतलब त मीरा खे असल ॿार थियण वारो आहे। जी हाँ, अदाकारा पेट भरे सां आहे ऐं अदाकारा के काफ़ी सारो पेट थी चुको है। अवां हिन वीडियो जी स्क्रीन में ॾिसी भी सघंदा हूंदा। जेकॾहिं अवां हिन नईं किस्तनि खे ॾिसंदा गौर सां त मीरा जो पेट वॾो आहे, मतलब उहा उम्मीद सां आहे। इन्ही हवाले सां मीरा खे इन्ही किरदार में 250 किस्त ताईं रहणो पवंदो ऐं 250 किस्त खां पोइ मीरा वापसि रिटर्न थींदी पंहिंजे उन्ही किरदार में ऐं मीरा खे सॼो होश हवास अची वेंदो ऐं कमीने कमाल खान जी सॼी चालुनि खे ज़ाहिर करण लाइ रबनि खे सभु कुझु ॿुधाईंदी ऐं रबनि जॾहिं कमीने कमाल खान सां मुंहुं मुक़ाबिल थींदो त कमीनो कमाल खान रबनि जी भेण पठाणी खे तलाक ॾेई घर मोकिले छॾींदो ऐं पठाणी भी कमाल खान जी सॼी चालुनि खे सम्झी वेठी आहे त कमीने कमाल खान ई मुंहिंजी भाॼाई मीरा ऐं मुंहिंजे मज़लूम भाउ राणे खे हिन हालत ताईं पुॼायो आहे। दोस्तों ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अंदाज़ सां नओ ड्रामो ज़हर थी वई ज़िंदगी ॾिसण न विसारींदा, सिर्फ़ ऐं सिर्फ़ असांजी HD TV ते। जेकॾहिं अवां असांजी HD TV ते नवां आहियो त काइंडली असांजी HD TV खे सब्सक्राइब ज़रूर कंदा। सब्सक्राइब करण सां बैलेंस घटि कोन थींदो, पर असांजी हौसला अफ़ज़ाई ज़रूर थींदी। अल्लाह हाफ़िज़।